सतनाम श्री वाहे गुरु। सुने सरा गुणा के गा, सुने शेख पीर पातशाह, सुने अंधे पावे राह, सुने हाथ हुए असगा। नानक भगता सदा विगास, सुने दुख पाप का नाश। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। गुरु रूप साध संगत जी, अज पाण 11वीं पौड़ी जो खुलासो करूँ था, जेकी लड़ी सतगुरन शुरू कई आ 8वीं पौड़ी का, ऐं ॿुधण जी महिमा बयान कई। ऐं सतगुरन उनजो मूल वीचार रखियो, नानक भगता सदा विगास, सुनिए दुख पाप का नाश। सदा विगास, सदा ही आनंद भगतन जे अंदर में बणियल रहंदो आहे। ऐं ॿुधण सां ई दुखनि ऐं पापनि जो नाश थी वेंदो आहे। जीअं 4वीं पौड़ी में मुंहिंजे पातशाह ॿुधायो, उन मालिक जी ॿोली प्रेम जी ॿोली आहे। जॾहिं उहा ॿोली ॿुधणु कंदा शुरू करे छॾींदा आहियूं, कीअं ॿुधंदा आहियूं? अमृत वेला सच नाव वॾियाई वीचार। तो वरी 5वीं पौड़ी में मुंहिंजे पातशाह फरमान कयो, गावीए सुणिए मन रखिए पाओ, दुख पर हर सुख घर ले जाए। उनखे ॻाइण सां, ॿुधण सां, ऐं मन में उनजे लाइ भावना जॻाइण सां, उनजे लाइ प्रेम जॻाइण सां असांजो निज स्वरूप जेको दुख खे परे करण वारो आहे ऐं सुखनि जो सागर आहे, आनंद स्वरूप आहे, उहो स्वरूप असां प्राप्त करे वठूं था। मतिलबु दुख असांखो परे थी वेंदा आहिनि, सुख असांजे घर वापसि अची वेंदा आहिनि। जेको असांजो निज स्वरूप आहे, असांजे घर जो खज़ानो आहे। इन लाइ सुणिए छा आहे? जॾहिं उन सर्वव्यापक परमात्मा जे हुकुम जी ॿोली, यानी उनजो नाम असांखे ॿुधण में अचे थो, जंहिंजे आधार ते सॼी काइनात पई हले, बसि उन महिल ई इंसान जे खे सही पंहिंजी सही सुञाण थी वेंदी आहे। उहो असांजो निज स्वरूप आहे, उहो सरा गुणा के गाए, उहो सदा विगास आहे। पर जॾहिं अंदर में काम हूंदो, क्रोध हूंदो, लोभ हूंदो, मोह हूंदो, अहंकार हूंदो, ऐं इहे जेके मन खे भिटकाइनि था ऐं पंहिंजे निज स्वरूप खां हमेशह परे करनि था। उनजो निज स्वरूप जोत स्वरूप आहे। जीअं भगत रविदास जी पंहिंजे श्लोक में ॿुधाइनि था, नरपत एक सिंहासन सोया, सुपने पाया भिखारी, अछत राज बिचरत दुख पाया, सोगत पई हमारी। भई असां मालिक खां विछड़ेलूं, उनखे ॿुधी न पिया सघूं, जंहिंजे करे ई असां दुखी आहियूं। जॾहिं उनजी ॿोली समझ अची वई, सुणिए वारी अवस्था प्राप्त थी वई, सुणिए दुख पाप का नाश। बसि उनको परे थी करे ई पंहिंजे निज स्वरूप के सम्झूं नथा, असां जोत स्वरूप हूं, आनंद स्वरूप हूं। इन लाइ मुंहिंजे पातशाह इन पौड़ी जी शुरूआत कई, सुणे सरा गुणा के गा। सरा चवंदा आहिनि सरोवर खे। ॿुधण सां ई असां उन गुणनि जे सरोवर में पंहिंजो स्थान प्राप्त करे वठूं था। सरा गुणा के गा, गुणनि जो सरोवर। असां पंहिंजो स्थान किथे ठाहे वठंदासीं? गुणनि जे सरोवर में। सुनिए सरा गुणा के गा, जॾहिं ॿुधी वठूं था। सुणे शेख पीर पातशाह। शेख अरबन में हिकिड़ी वॾी अवस्था आहे। हिकु वॾे माण्हू खे, बुज़ुर्ग खे शेख चवंदा आहिनि। शेख फरीद असां ॿुधंदा आहियूं। पीर हिकिड़े रूहानी गुरू खे चवंदा आहिनि। पातशाह यानी बादशाह, बादशाहनि जो बादशाह। तो सतगुरुनि ॿुधायो, ॿुधण सां ई
इंसान शेख पीर ऐं पातशाह जहिड़ी अवस्थाउनि खे प्राप्त करे वठे थो। त हिते शेख खे औंकुड़ न आहे, यानी केतिरा ई शेख, पीर भी बहुवचन आहे, पातशाह भी बहुवचन आहे। माना असां शेखनि पीरनि ऐं पातशाहिनि जी अवस्था खे प्राप्त करे वठूं था। शेखनि पीरनि ऐं पातशाहिनि जी जेकी अवस्था आहे उहा प्राप्त थी वञे थी ॿुधण सां। सुणिए अंधे पावे राह, हाणे राह खे छा आहे, औंकुड़ आहे, यानी हिकु वचन, हिकु राह, बहुवचन न आहे। कई माण्हू इनखे राह हो पढ़ंदा आहिनि, कई इनखे राह पढ़ंदा आहिनि। अगरि व्याकरण अनुसार इन जो शुद्ध उच्चारण सम्झूं, इन जो उच्चारण आहे राह, राह, पर औंकुड़ लॻल आहे। इनखे इहो ॿुधाइण जे लाइ, सम्झाइण जे लाइ इहो हिकु वचन आहे, राह, हिकु वचन। गुरु ॿुधाइनि था उहा हिकिड़ी राह आहे। ऐं जीअं मुंहिंजे पातशाह पहिरें ॿुधायो आहे त सुणिए मुख सां लाहण मंद, पहिरीं पौड़ी में कुझु सतगुरनि पहिरें ॿुधायो सुणिए जी महिमा। हिकिड़ो बुरो इंसान बि पंहिंजे मुख मां तुंहिंजी सिफ़त सलाह करणु शुरू थी वेंदो आहे, मुख सां लाहण मंद। साॻी तरह हिते सतगुरु वेंदा, हिकिड़ो अंधो इंसान खे बि राह मिली वेंदी आहे, राह, हिकिड़े अंधे इंसान खे बि राह मिली वेंदी आहे। सुणिए अंधे पावे राह, अंधे इंसान खे बि राह मिली। सुणे हाथ हुए असगाह, ऐं आख़िरी में मुंहिंजे पातशाह ॿुधायो सुणे हाथ होए असगाह। हिते हाथ के औंकुड़ न आहे, माना हाथ मतिलबु हथ न, हाथ माना समझ। सुणे हाथ होए असगाह, असगाह, असगाह मतलब गहरी, गहराई, याने उहा गहराई सम्झ अची वेंदी आहे ॿुधण सां। हाथ होए सम्झ अची वेंदी आहे, उहा गहराई, असगाह, उहा गहराई। ही संसार भी जी गहराई हक़ीक़त समझ अची वेंदी आहे, इन जो आधार समझ अची वेंदो आहे। आख़िरी पंक्ति में सुणिए जी इन आख़िरी पंक्ति में सतगुरुनि जी उहा गहराई समझ अची वेंदी, वो एक ओंकार समझ अची वेंदो आहे। असगाह, जेको असगाह आहे उन ते असां पुॼी था, उनजी सोची अची वेंदी आहे असांखे, त उनजे आधार ते ही दुनिया हले थी, उनजे आधार ते ही काइनात हले थी पूरी। तो ॿुधण सां ई असांखे इहा सोझी मिलंदी आहे, उहा डूंघाई, उहा गहराई समझ अची वेंदी आहे। नानक भगता सदा विगास, सतगुरु ते ॿुधाइनि था उहो सदा विगास वारी अवस्था प्राप्त थींदी आहे भगतनि खे। छो जे उहे ॿुधी वठनि था, उन ॿोली खे सम्झी वठनि था, ऐं उन सां ई अंदरि जा दुख ऐं पाप नाश थी वञनि था। उन्हनि जो स्वरूप उन्हनि खे सम्झ अची वेंदो आहे, मुंहिंजो स्वरूप छा आहे, मुंहिंजी असलियत छा आहे, मां किथे भिटकां पियो। सदाई आनंद स्वरूप असां आहियूं, पर विकारनि जी बाहि में सड़ूं था, बुराइनि जी बाहि में सड़ूं था। इन जे लाइ गुणनि खां परे ऐं अवगुणनि जे हम अवगुण परे एक गुण नाही, अमृत छाड़ बिखे बिख खाई। असां अमृत खां परे थी वञूं था ऐं ज़हर जी तरफ़। बसि सतगुरु उहे ई आहिनि जेके असांखे पंहिंजे निज स्वरूप जो अहसासु ॾियारीनि था, ऐं उन नाम, उन ज्ञान जे खज़ाने खे खोलण में, पंहिंजो पाण खे सुञाणण में सतगुरु जी असांखे जो सहारो बणजनि था। भुल चुक जी माफ़ी। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।